हिकिड़े बेहतरीन ख़तीब जो जुमिलो यादि आयो आहे। उहो चए पियो, ज़ंजीर लथा पर ज़ंजीरनि जा दाग़ ज़ैनब जे बाज़ुनि ते रहिजी विया। मां खां पुछां थो, कहिड़ा बाज़ू? बुज़ुर्गो, उहे बाज़ू जिन बाज़ुनि खे अली चुमियूं ॾींदे ॾींदे थकिबो न। गर्मी वाकई ॾाढी आहे, पर मंझंदि जेॾी महिल असां दोस्त वेठा हुआसीं, हिकिड़े ॿिनि टिनि माण्हुनि चयो त अॼु अलाह जा लख अहसान आहिनि, हवा लॻे थी। इन गर्मी में साईं मुरीद अली शाह तव्हांजे लाइ शामियाना टंगराए, सवीलुनि जा इंतज़ाम कराई। मारे ॾिसो, खाधे पीते जो इंतज़ाम कराई। छो? इन करे त जेकी ज़ैनब खे रोअण आया आहिनि, न उन्हनि खे गर्मी लॻे, न प्यास लॻे, न वरी बुख ते हुजनि। सैयद उम्तियो, सादात खे ज़िंदान उहो मिलियो हो जंहिंखे छत न हो। सुबह जो टाइम थे हा, परदादा और बच्चा वठी भित जे छांव में वञी वेहंदा। वो जेसी ताईं इन सिज जो पाछो, भित जो पाछो रहे हा, बचड़ा वठी उते वेहनि हा। सिज लड़े हा, वरी हेॾां बच्चा वठी हिन भित जे छांव में अचनि हा। मां तव्हां सभिनी खां पुछां थो, जेॾी महिल सिज अचे हा विच ते, नंढा नंढा बच्चा मायरुनि जे झोली में अची चवनि, अम्मा हाणे त न वेही था सघूं, न बीही था सघूं। ॿार रोअनि हा, अली जी धी ॿारनि जे आॾो बीही चवे हा, घबरायो न, मां रुकूअ में थी बीहां, तव्हां मुंहिंजे पाछे में अचो, जेके अची सघो से बचो, मां ॼाणा त इहा उस ॼाणे। तव्हां ॿुधंदा आहियो यज़ीद कमीने ख़्वाब ॾिठो हो। मां तव्हां खां पुछां थो, ख़्वाबनि ते रहाई ॾिनई? रोअण वारो हालात हिन कमीने खे मजबूर कयो। सुबह जो टाइम थे हा, मरीज़ घरों निकिरी घिटी ॾेई जो हलन हा, सिधा अचनि हा ज़िंदान जे दर ते। सजाद जे अखियुनि मां वहे हा रत। ये मरीज़ सिधा अची अची ज़ैनुल आबिदीन जे मथां बीही 5 मिंट घूरे घूरे ॾिसी रोई चवनि हा, क़ैदी ओ क़ैदी, क़ैदी तुंहिंजो रत रोअण ॻाल्हाए थो त तूं जुर्म न कयो। क़ैदी जे बेगुनाह न त वास्तो थी पंहिंजे ग़रीबीअ जो। अल्लाह बेगुनाह क़ैदियुनि जी दुआ ॿुधंदो आहे, तूं मुंहिंजे हक़ में दुआ घुर, ख़ालिक मूंखे शिफ़ा ॾे। ॾिसो मां ॾे न, सजाद सर मथे खणी चवे हा, वन शिफ़ा मिली वई। हे जो ख़ुशि थी मोटे हा त ॿिया मरीज़ हिन खे रस्ते में मिलनि हा, पुछा कनि सां ही शिफ़ा किथां मिली? मरीज़ रोई रोई चवंदा हा, हकीमनि तबीबनि ॾे न वञो, सिधा हलिया वञो ज़िंदान जे दर ते। 2 पीउ पुट क़ैदी वेठा आहिनि, लॻे थो वॾो क़ैदी पाण बि बीमार आहे, पर दुआ जो कनि था न त अल्लाह हिननि जी दुआ रद्द नथो करे। रोअण वारो, अॼु 10 खे शिफ़ा मिली, सुभाणे 50 खे मोटी। जेॾी महिल घर था अचनि त घर वारनि जे साम्हूं वेही हिक ॿिए खे चवनि था, बाग़ी न आहिनि, लॻे थो कंहिं शराफ़त जे मुल्क जा शरीफ़ नमाज़ी आहिनि। शाम में मशहूर थी वियो त बाग़ी न आहे। शाम जूं औरतूं टोलो बणाए चवनि थियूं, हलो हिननि क़ैदियुनि खां हली पुछूं पंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। घर जे भरिसां ज़ुबान न हुजे मां न पढ़ां। ये माई अॻिते वधी जेको सजाद खे चयो अथई, सजाद जे अखियुनि मां रत जा चुका किरिया। चवे छा थी, लफ़्ज़ सम्झंदव मुसले ते बि रहंदव, मुंहिंजे आकाज़ादे ॾे इशारो करे। या माई चए थी, ओ क़ैदी हितां उथी होॾे वञी वेह,
रस्ते ते वेठो आ तो के खबर ना है शाम जा पर्दादार अंदर कैदन सां मिलंदा। तू समझो ना है वरी तो चवा शाम जा पर्दादार केर शाम जो औरतूं शाम जा पर्दादार अंदर कैदन सां मिलंदा। सैयदो उम्तियो सज्जाद झोली जले चे तो तू जो बेपरवाह हे पर्दादार हैं। छा मुझी ज़ैनब पर्दादार न? इमाम फरमाए तो माई मां उथी नथो सघां, मां तो कयां हथन जो पर्दो, तू पंहिंजे पर्दादारन के चओ गुज़री वञनि। जेके सॼो ॾींहुं नाहिर ना ॾिसो माॾे सजाओ त ज़ंजीरनि वारा हथ वधाया हींअर इन्हनि मुंहं ते औरतूं जंहिंजो गुज़रनि थियूं ओ जेका विच ते माई ही न झुकी जो ॾिठई त हथनि जे अंदरे पासे खां खून टिमे थो पियो। बजाए अॻिते वधण जे साम्हूं अची वेही सजाद जे हथ में हथ विझी चए थी कैदी अल्लाह जो नालो थी हथ हेठि कर। रोअण वारो सजाद हथ हेठि कया रोई चवे थी कैदी या रत रोअण जी बीमारी थई। इमाम फरमाए थो अञा न रुआ पुफिन के शराबनि सां ॻाल्हाईंदे ॾिठो अथमि। हिन मजमे में जेकी जवान वेठा आहियो वास्तो अथव अली जे धी जे पर्दे जो कॾहिं शराब न पीअंदा कयो। हे उहो शराब आहे जंहिं ज़हरा जे धीअनि खे नव कलाक दरबार में बीहारियो आहे। इमाम फरमाए तो नंढड़ी भेण के चमाटो लगंदे ॾिठमि। कैदी वतन कहिड़ो थी? सजाद फरमाए तो मदीनो। बिस्मिल्लाह असांजे आका जे शहर जो आहे। कैदी मदीनो तो वॾो आहे, कहिड़े मोहल्ले में वेठो आहे? इमाम फरमाए तो मोहल्ले उन में वेठो आहे जंहिंखे मोहल्ले बनी हाशिम चवंदा आहिनि। हकल करे चवंदियूं असांजे सरदार जे पाड़े में। रोज़े रसूल जे कहिड़े पासे खां घर थी? इमाम फरमाए तो जेॾी महिल सिज लड़ंदो आहे इन रोज़े जी छांव असांजे घर जे सहन में हूंदी आहे। ओ सियो रुअण वारो सैयदो गैर सैयदो जेॾी महिल न चयो इमाम त रोज़े जी छांव असांजे घर जे सहन में हूंदी आहे। जंहिंजो परे वेठियूं वेझो ईंदियूं आहियूं हिक ॿिए ॾे मुंहुं करे झोलियूं झले चवनि थियूं दुआ घुरो छल उहो न हुजे। इमाम फरमाए तो केर न हुजे रोई चवनि थियूं कैदी तूं ॻाल्हाए तो असांखे भोल था पवनि मतां असांजो मुर्शिद सजाद हुजे। रुअण वारो सजाद जो नालो आयो अञा इमाम वरंदी न ॾिनी ही फिज़ा टोड़ी ॿाहिरि अची चए थी घणा सवाल न कयोसि मतां मरी वञे। जे इहो हिते मरी वियो मदीने केरु पहुचाईंदो? कैदर तूं तारुफ़ करा चए थी मां फिज़ा हां इहो सजाद आहे। शाम जूं औरतूं साम्हूं सफ़ेद सरवारी बीबी जंहिंजो नालो ज़ैनब आहे चादरूं लाहे उछलाया। अली जे धी जे आॾो अची चवनि थियूं ज़हरा जी धी जेसीं ताईं तुंहिंजा ज़ंजीर न लहंदा न सुख सां न विहंदियूं से मोटियूं खाधे पीते जूं शयूं हारियनि। मंझंदि थिया नंढा ॿार अची चवनि अम्मा मानी ॾियो अम्मा पाणी ॾियो। उथी चवनि ओ बेग़ैरतनि जी औलाद तव्हांखे पाणी ॾियूं। हुते हुसैन जी धी पाणी घुरी घुरी मरी वई। जेसीं ताईं ज़ैनब जा ज़ंजीर न लहंदा सुख सां न विहंदियूं से। इन कमीने खे ख़ौफ़ थियो इनक़िलाब ईंदो। अधा रात जो टाइम सिपाही मोकिले सजाद खे घुराई हिकु लफ़्ज़ चवां तो तुंहिंजे रुअण लाइ। अली जी धी हुसैन जी शहादत खां पोइ रात जो निंड न कंदी हुई। मूंखां पुछो छा कंदी हुई? हर हर उथी अची ॾिसंदी त मुंहिंजो सजाद जो वक़्तु कीअं थो गुज़रे। इन कमीने जे कमीने सिपाहीअ जेॾी महिल सजाद जे ज़ंजीरनि खे लोॾियो रुअण वारो काई जो कड़ी कड़ी ते लॻी। ज़ैनब ईअं आई जे लहवारी ते पाणी ईंदो आहे। दरवाज़े जे अंदरां बीही चए थी ओ मुंहिंजा बीमार काॾे? अम्मा दरबार। साईं फरमाए थी मां बि हलंदमि। अम्मा यज़ीद मुंहिंजो कातिल कोन्हे। अम्मा मां हाणे थो मोटां। साईं फरमाए थी जेसीं ताईं न ईंदे न पुट मां बीठी हूंदमि। सजाद दरबार खां मोटियो। इहो लफ़्ज़ आहे जिते यादि ईंदई उते बि रोअंदे जे तुंहिंजो ज़हन हिते आहे त। सजाद अंदर बीही चए थो अम्मा ओ मुंहिंजी ॾुखी मां। परे खां होरियां सॾु थियो जी मुंहिंजा सजाद अम्मा मुबारक हुजेव। सजाद कहिड़ी? अम्मा कैद छुटी विया। अली जी धी तरियूं टेके उथी होरियां होरियां चए थी हाणे छुटनि त छा?
न छुटन सजाद मुझो रहो छाहे सजाद मुझो रहो छाहे अम्मा हलणू जो वा अच्छा सजाद मुझा कुछ शर्त है पुट अम्मा केड़ा लुट कर भला जो सामान मिले शहीदन जा सिर मिलन दिसो माडे बशीर महारी मिले अम्मा बशीर महारी छो अम्मा सदको थे साईं फरमाए थी सजाद मोमिना अम्मा किए समझो साईं फरमाए थी सजाद जॾहिं महिल दरबार में मुझी पेशी ही न इन जे कुल्हे में पानी जी मश्की छिणकार पियो करे जॾहिं महिल मुझे भरसां पियो अचे ॿिए पासे ॾे मुंहुं करे रोई रोई चए पियो चल भाउ सां गॾु मरी वञे हा बेगैरत जी दरबार में न अचे हा ज़ैनब तुंहिंजी जुती बि दरबार अचण जे लाइक़